हाणे मां जंहिं कविअ खे आमंत्रित करण वारी आहियां उहो अथव पक्को धंधो ॾे बिल्कुलु सिंधी जीअं धंधो करणु ॼाणनि हू बि धंधो करणु ॼाणे पर पंहिंजे पत्थर को भी सर झुकाओगे पत्थर को भी सर झुकाओगे तो हो जाएगा। ये समुंदर है, ये इन्हें मालूम है इनका हुनर, जिधर भी चल पड़े रास्ता हो जाएगा, जिधर भी चल पड़े रास्ता हो जाएगा। जोरदार ताड़ी। अया जोर सां चओ आयो लाल कयो सिंधियत जे हिन सुहिणे प्रोग्राम जूं करोड़ जो झूलण वधाए कहानी कमाई। तव्हांजे जीवन में सुख शांति जो वास हुजे, कष्टन जो नास हुजे। हिते दुनिया में केतिरियूं ई लैंग्वेज ॻाल्हाई वञनि, तरक्की सिंधीअ जी थींदी। दुनिया में केतिरियूं ई लैंग्वेज ॻाल्हाई वञनि, तरक्की सिंधीअ जी थींदी। अमेरिका या रशिया भले चंड ते वञनि, उते पहिरीं दुकान में सिंधीअ जी हूंदी। उते पहिरीं दुकान भी सिंधियत जी हूंदी। मां तव्हांखे ॿुधायां कवि सम्मेलन राज छो थींदा आहिनि। हे कवि ॾींहं में ॿुहारियूं पाईंदा आहिनि, हे कवि ॾींहं में ॿुहारियूं पाईंदा आहिनि, बासण मलंदा आहिनि ऐं कपिड़ा धोईंदा आहिनि। इन करे कवि सम्मेलन राति में थींदा आहिनि। हिकु शादी जी घटना ॿुधायां कि शादीअ खां पोइ पहिरीं ॾियारी ते तूं केॾो सुहिणो लॻंदो हुएं ॼण अनार। शादीअ खां पोइ पहिरीं ॾियारी ते तूं केॾो सुहिणो लॻंदो हुएं ॼण अनार ऐं तुंहिंजी ज़ाल लॻंदी हुई ख़ुशीअ जी रोशनी ॾियण वारी फुलझड़ी। ऐं हाणे ॿीं ॾियारी ते तुंहिंजा सुठा कोन था लॻनि हाल। पाण थी वियो आहे चक्री ऐं जुड़ थी विया बम। पाण थी वियो आहे चक्री ऐं जुड़ थी विया बम। उन रोई करे चयो अदल शादी छड़ो ॾिसण में ख़ुशी आहे पर आए असल में गहरो गम, पर आए असल में गहरो गम। ताड़ी वॼा कि माउ मुंहिंजी मूंखे चयो पुट भाणेजे जो लेणो अथई मुनण। माउ मुंहिंजी मूंखे चयो पुट भाणेजे जो लेणो अथई मुनण। सो वठी तुंहिंजी बाज़ार मां भाणेजे लाइ ॿ ड्रेसियूं, भेण लाइ बनारसी साड़ी ऐं भेणी लाइ हिकु वॻो, 5 किलो चांवर, सिंगार, अटैची ऐं सोन जो हिकु सॻो। मूं चयो माउ खे अमड़ अञा भुली वई आहियां रांदीका ॿार जे लाइ चवण इहो बि ॿुधाए छॾ हे भाणे जो लह जो लारिया थी मुंहिंजो मुनण। हक़ीक़त साईं कि मूं ॾिठी ई कोन आज़ादी, मूं ॾिठी ई कोन आज़ादी ओॾे देश त तव्हां ताड़ियूं न वॼाईंदो त हितां त महेश भाई त ज़बरदस्ती ताड़ी त वॼाइणी पवंदव। अच्छा मां घर में पुट हे 4 फुल्का अथई कंहिं गांइ खे खाराईंदो वञा। मां फुल्का वठी घरवारे जी मुड़ी करे चयो हा 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 हा। कंहिं छा थो करे पुट? मां चयोमांसि हीअ बि सदोरी गांइ आहे। कंहिं तुंहिंजे लाइ गांइ आहे पर मुंहिंजे लाइ ॾाढो वॾो वैल आहे, वैल ॾाढो वॾो बैल आहे, बैल। ॻाल्हि थी वई होशंगाबाद में खंडुरी यानी शक्कर जी शार्टेज थी वई। तॾहिं हिकु कविता लिखाई तव्हांजे साम्हूं प्रस्तुत आहे कि मां जीअं ई घर आयुसि ज़ाल खे चांहि जो हुकुम ॿुधायो। मां जीअं ई घर आयुसि ज़ाल खे चांहि जो हुकुम ॿुधायो पर ज़ाल चांहि ॾियण जी बजाए मुंहिंजो मथो खाइण लॻी, घटवध रहण लॻी। मां अखियूं ॾेखारीमांसि त थी वई चुप ऐं हथनि में झोलो ॾेई करे चए जेसि ताईं घर में खंडु न ईंदी मुंहिंजा मिठड़ा तुंहिंजी ॿुधाए चांहि कीअं ठहंदी। ताड़ी वॼा। मां संदो खीसो ॻोल्हियो, उथियो मथां में खणी राशन कार्ड ऐं झोलो। तॾहिं दर तां हिकु फ़क़ीर जी आवाज़ आई कि झूलेलाल जे नाले ते खंडु ॾे माई, झूलेलाल जे नाले ते खंडु ॾे माई। मां फ़क़ीर खे वञी चयो असांजो राशन कार्ड ई तव्हां खणी वञो। मां फ़क़ीर खे वञी चयो असांजो राशन कार्ड ई तव्हां खणी वञो, असांजे हिस्से जी खट वठी मज़े सां वञी खाओ। उनजे हाओ इहो ॿुधी उहो फ़क़ीर जोर जोर सां खिलण लॻो कि असांजे घर जी दर ॿीहण लॻो। वरी अचानक चुप थी वियो, सोचण लॻो। सोचे करे चई कि राशन जी लाइन में मां पंहिंजो टाइम छो कयां वञी खोटी, तूं खंडु वठी आ पोइ अचां थो मोटी। फ़क़ीर खे बि टाइम कोन्हे। जीअं तीअं वञी फ़क़ीर खे भॼायो तॾहिं हिकिड़ो सपेरो उदास मुंहुं खणी आयो। जीअं तीअं वञी फ़क़ीर खे भॼायो तॾहिं हिकिड़ो सपेरो उदास मुंहुं खणी आयो। चई नागपंचमी आहे, शंकर जो नाग देवता मां खां रुसी वियो आहे, बिना खंड जो खीर न पीअंदा त सुसी वियो आहे। बिना खंड जो खीर न पीअंदा सुसी वियो आहे। सो नाग देवता ते कृपा कयो थोरी ऐं हाणे जो खंड जी हिकु कटोरी।
मां चयोमांसि राशन जी लाइन वञा थो अॼु, अलाए केतिरी लंबी लाइन हूंदी, पोइ ॼाण त भॼ। सपेरो जीअं ई करे मूंसां राम राम, तॾहिं अची वियो पाड़े वारो घनश्याम। अचण सां ई चई वाधायूं थी। मां छाजियूं वाधायूं? चई पहिरों हुयो हिकिड़ो, हाणे ॿियो पुटु जा मिठड़ो। मां खाराए पुड़ियो सीरो। चई सीरो तोखे हाणे ई खाराए यार, पहिरों हिकिड़ो खंडु तरियो धार। मां चयोमांसि तो जहिड़ा बच्चा ॿिया बि अची वेंदा त मां थी वेंदुसि बीमार। चई न थी बीमार, वठि मूंखां हिकिड़ो आइडियो, खंडु ई खंडु थींदे अगरि इहो थी वियो। मैं ॿुधाए भाई, जंहिं तुंहिंजे पुट जो आहे विहांव थी, विहांव जी वेड़ी ते तूं ओचितो अकली पंहिंजांइ। चइजांइ ॾाजे में मूंखे न खपे पैसो पाई आधी, जेसि ताईं खंड जा 4 बोरा न मिलंदा मुंहिंजे पुट जी कोन थींदी शादी, मुंहिंजे पुट जी कोन थींदी। ताली ज़ोरदार ताली। इश्क छा थियो आहे? माण्हू चवनि था शहर में हिकु चरे ॿियो वधी वियो आहे। मूंखे तोसां इश्क छा थियो आहे? माण्हू चवनि था शहर में हिकु चरे ॿियो वधी वियो आहे। कि कंहिंखे शिकायत कयां मां ज़माने में, कंहिंखे शिकायत कयां मां ज़माने में, तुंहिंजे इश्क पुॼायो आहे पागल खाने में। कंहिंखे शिकायत कयां मां ज़माने में, तुंहिंजे इश्क पुॼायो आहे पागल खाने में। तंहिंखां पोइ बि सुकून न आहे तोखे, मुंहिंजे खिलाफ़ रिपोर्ट लिखाई अथई थाणे में। ॾोह ई ॾोह ॾिठा अथई तो मुंहिंजा, ॾोह ई ॾोह ॾिठा अथई तो मुंहिंजा, छा हिकु बि खूबी नाहे तुंहिंजे दीवाने में। ताड़ी वॼा ज़ोरदार। ॾोह ई ॾोह ॾिठा अथई तो मुंहिंजा, छा हिकु बि खूबी नाहे तुंहिंजे दीवाने में। मूं तोखे ख़ुदा बणाए छॾियो आहे, मूं तोखे ख़ुदा बणाए छॾियो आहे, तो ज़िक्र तक न कयो पंहिंजे अफ़साने में। मूं तोखे ख़ुदा बणाए छॾियो आहे, तो ज़िक्र तक न कयो पंहिंजे अफ़साने में। महेश खे अलाए छो यकीन नथो थिए, महेश खे अलाए छो यकीन नथो थिए, तो जहिड़ो हुस्न बि आहे कुदरत जे खजाने में, तो जहिड़ो हुस्न बि आहे कुदरत जे खजाने में। कंहिंखे शिकायत कयां मां ज़माने में। आख़िरी कविता है हिकु कि गंजन जे कंगो टिकाइनि सिंधी, गंजन जे कंगो टिकाइनि सिंधी, बरपट में बाग लॻाइनि सिंधी। चंदन जी लाइ ताड़ियूं। गंजन जे कंगो टिकाइनि सिंधी, बरपट में बाग लॻाइनि सिंधी। भीख घुरंदे कॾहिं न सिंधो, भीख घुरंदे कॾहिं न सिंधो, पंहिंजी महिनत ऐं दिमाग़ जी खाइनि सिंधी। भीख घुरंदे कॾहिं न सिंधो, भीख घुरंदे कॾहिं न सिंधो, पंहिंजी महिनत ऐं दिमाग़ जी खाइनि सिंधी। पकाईअ खां कोह परे, पकाईअ खां कोह परे दिलि जा खुलियल, पकाईअ खां कोह परे दिलि जा खुलियल, सुठनि कमनि ते धन लुटाइनि सिंधी। आया हुआ त छा हुआ, आया हुआ त छा हुआ, हाणे जिथे किथे छांइजी विया आहिनि सिंधी। आया हुआ त छा हुआ, हाणे जिथे किथे छांइजी विया आहिनि सिंधी। हिकु शहर अहिड़ो बि आहे जिते सिंधी न आहिनि, उतां छा हाल आहे कि बुसो बुसो छो थो लॻे हे शहर, सन्नाटो छायल आहे। बुसो बुसो छो थो लॻे हे शहर, शायदि हिते न आहिनि सिंधी, शायदि हिते न आहिनि सिंधी। ऐं धंधे में, कविता में, क्रिकेट में ऐं राजनीति में त नालो कमाइनि सिंधी। असांजे प्रकाश भैया राजनीति में त नालो कमाइनि सिंधी। ऐं अॼु हिते सिंध छो थी लॻे, अॼु हिते सिंध छो थी लॻे, छो त मेला, छो त मेला सिंधियत जा था मल्हाइनि सिंधी, छो त मेला सिंधियत जा मल्हाइनि सिंधी। ऐं सिंधी अखर जो ॾाढो गूढ़ मतिलबु अथव, ॾाढो गहरो अर्थ अथव सिंधी अखर जो। स न ध, स यानी सिक मोहबत वारा, न नाज़ निवड़त वारा, ध धर्मी धंधे वारा। यानी दुनिया भर जूं जेतिरियूं क्वालिटीज़ आहिनि उहे सिंधियुनि में आहिनि। सिंधी अॼु विश्व जे हर कुंड ऐं कोछ में आहिनि ऐं जिते जिते आहिनि उते पंहिंजी सुञाणप, पंहिंजी पहचान परमार्थी समाज जे रूप में क़ाइमु कई अथनि। न सिर्फ़ु पंहिंजे समाज जे लाइ पिया कमु कनि, बल्कि ॿियनि समाजनि जे लाइ बि प्रेरणा पिया ठहनि ऐं उन्हनि खे बि असां मदद कंदा आहियूं। डोनेशन्स ॾियणु, जिते पैसनि जी ज़रूरत हूंदी आहे, चाहे पॉलिटिकल इलेक्शन्स थींदा आहिनि, पॉलिटिक्स हुजे, इलेक्शन्स हूंदा आहिनि, त जेके कैंडिडेट्स बीहंदा आहिनि उन्हनि खे पहिरीं सभिनी खां पहिरीं डोनेशन्स लाइ केरु यादि ईंदो आहे? सिंधी। पैसा त इन्हनि मां ई मिलंदा, मदद त इहे ई कंदा।
त सिंधी जिते आहिनि शायदि महेश भाई बिल्कुलु सही चयो कि जंहिं शहर में सिंधी कोन्हनि उहो शहर तरक़ी न करे सघंदो।